फैसला विकणी पयो माइकड़े वडेरे जे फैसले में संग जंहिंजो खजी वियो लख डंडो गुण ते रखी मां जो वडेरे खे सलाम आ मुंहिंजो वरी जिंदगी में नहीं दो मां यो उन ॾींहं खां पोइ सोचियुमि यार वडेरो न सर रहा इन खां पोइ वाज़िह चल रहा था ज़ालिम आयो जंहिंजी न्याणी खजी वई लख डंडो हुन ते रखी फैसले में हुन में हुजां बि मां वरी अवां सां बि शेर न कयां इहा सुठी ॻाल्हि नथी लॻे इहा मुनाफ़िक़ी थींदी फैसला विकणी पयो कहीं पिए मैंने जी फोन अची वई त लंड बिने तरफ़ जीअं वरी दाह न करे फैसला विकणी पयो अड़े मिस्कीन जो लत पी पयो जद अखियूं के अग्यां पुछंदी खुदा इंसाफ कर जो अर्श से मजलूम जी अड़े वींदई सदा इंसाफ कर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम दलील दो कलाम पाक जो खूह में भावरन उछलायो अल्लाह जो हुक्म थियो वही के खूह जे तरे ताईं न पहुचे अग में तुझो पर पहुचे या स्पीड में अंदाजो लगायो पर रब्बुल आलमीन चए पियो ये फकीर चए पियो त इन्हे खां भी स्पीड में मजलूम जी आ वेंदी आ जेते तू जुल्म करी पियो कूड़ा केस पियो बदलाई छा छा ॾिठो तम जेको सो पढ़ा पियो कंहिं दफ्तर में ॾिठुम मिस्कीन महशर में ॾिठुम ॿियो त चयो पर कोर्टुम कहीं दफ्तर में ॾिठुम मिस्कीन महशर में ॾिठुम तो बि कामूरा लुटी रैयत जुदा इंसाफ कर अर्श ते मजलूम जी ॾींदई सदा इंसाफ कर रोज लाशा थो ॾिसी अज़मी तमाशा थो ॾिसी केर ते हिन खान खे छॾ कम ॿुधा इंसाफ कर अरे अर्श ते मजलूम जी वींदई सदा इंसाफ कर मालिक पंहिंजो जहान अॼुकल्ह जो ही इंसान अल्लाह पंहिंजो जहान अॼुकल्ह जो ही इंसान तेरी रेणु काहे अदा पोड़ो तो पियो कमाई तेरी रेणु काहे ओढ़ो तो पियो कमाई वाजिद जनो करा तेरी रेणु काहे अदा पोड़ो तो पियो कमाई पुरजवान घर में आए कहीं कम के हाथ न लाए पीली कमाई खाए टोपी निराड़ पाए अखबार कल लिखो सभिनियों एक शहर में जो के दोस्त मुकी
नूरानी गोसाउंड जी खास खास रत रत खे बाहे आहे अदा भा भा साठा होनाई अजबो या खत्म जो गैरत जो मादो गुमचो दाढ़ू के हया रश्मिरुलन जुमायो सभिनी खे आहे सिरदी गणगणी रूपो आदरदी डोकड़ किए कमायो चाहे इज्जत विञायो मिस्कीन खे मरण दी सेठ खे दबर दी हकना के कोन संता सुवर जो के गोस चमना तोड़े मादी आहे मौला तोड़े मादी आहे पठी व्याज मुसलमान अल्लाह भजो मालिक भजो जहान अजकल ही बादाम कुकुड़ खाए कोती बडेरो मानू आहे चरियो तॾहिं विसाणो हर शइ बाहर नके हर को व्याज मुसलमान अजकल जोई मालिक बनो जहान अजकल